अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। सिंध में गुज़िरियल 14 सालनि खां पीपी हुकूमत हुजण बावजूद बि गंबट शहर में तरक़ियाती मनसूबनि खां नज़रअंदाज़ गंबट भरिसां ॻोठ नूर मोहम्मद सियाल भरिसां अब्बल वाह तां गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां पुल तामीर न थियण जे करे ॻोठाणा पंहिंजे प्यारनि जा जनाज़ा खणण में बि मुश्किलातनि जो शिकार। ॻोठ नूर मोहम्मद सियाल जे रहवासियुनि आमद सियाल, गुलाम कादिर सियाल सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध हुकूमत जी नाअहली सबबि असांजे ॻोठ खे गंबट ऐं ॿियनि शहरनि सां मिलाईंदड़ मेन अब्बल वाह जी पुल तामीर न थी सघी आहे, जंहिं पुल तां तक़रीबन 20 खां वधीक ॻोठ पुल क्रॉस करे शहर ॾांहुं वेंदा आहिनि। पुल न हुजण जे करे ॻोठाणनि खे गंबट शहर अचण वञण में मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। असां सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, आफाशी जे वज़ीर तक जे MNA सैयद जावेद अली शाह ऐं MPA नईम अहमद खां पुरज़ोर मुतालबो कयूं था त नोटिस वठी पुल तामीर कराए ॾिनी वञे त जीअं असां पेश ईंदड़ मुश्किलातुनि खां बची सघूं, न त ॿी सूरत में बल्दियाती इलेक्शन ऐं वोट जो बाइकाट कंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।